नाज़रीन, सिंध अंदरि घटि में घटि 4 क़िस्मनि जा मक़ामी एरा रहनि था, जिन मां असां पुटगेरी जो ज़िक्र अॻु करे चुका आहियूं। कोशिशि कबी त सिंध जे सभिनी गेरनि बाबति पढ़ंदड़नि ताईं ॼाण पहुचाइजे। गेरो, जंहिंखे गानी वारो गेरो पिणु सॾिजे थो, सिंध में सभ खां वधीक तइदाद में मिलंदड़ गेरो आहे। सिंध जे ॿाराड़ियुनि ऐं ॻोठनि में शायदि ईअं को अहिड़ो माण्हू हुजे जिन हिन जी गू 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 जहिड़े मन मोहींदड़ ऐं मुनफ़रद ॿोली न ॿुधी हुजे। गेरो बणकार वारनि खुलियल मैदाननि, पंजनि बाग़नि, ॿाराड़ियुनि तोड़े शहर में इलाइक़े में जोड़ी या टोलनि जी सूरत में नज़र अंदाज़ ईंदो आहे। राइस मिलनि ऐं अनाज जे ॿियनि ज़ख़ीरनि वटि बि हिन जा नंढा वॾा टोला दाणू चङींदी ॾिसबा आहिनि। उन खां सवाइ ही कंहिं रस्ते ते वेंदे बिजली जे तारनि मथां वेठल बि मिलंदो आहे। ही आम तौर जोड़ी जी सूरत में कॾहिं कॾहिं सवनि जी तइदाद वारी टोलीअ में नज़र ईंदो आहे। गेरी खे अंग्रेज़ी में इरिसन क्लोराइड, उर्दू में हिंदुस्तानी उल्किदार फ़क्सा ऐं साइंसी ॿोलीअ में सॼो पिणु वेंदो आहे। ही बि कबूतरनि ऐं गेरनि जे ख़ानदान सां वास्तो रखंदड़ पखी आहे। गेरी जी ड्रेग 30 खां 32 सेंटीमीटर, परनि जी पखेड़ 47 खां 55 सेंटीमीटर ऐं वज़न 125 खां 200 ग्राम हूंदो आहे। हिन जो जिस्म नासी सुरमाई ऐं चोंब कारी ऐं अखियूं ऐं पेर ॻाढ़ा थींदा आहिनि। वाज़े रहे त संदसि अखियूं परे खां कारियूं महसूसु थींदियूं आहिनि। अख जी चौधारी वारे अगाड़ीअ किल अची या कारी हूंदी अथसि। कंध ते कारी रंग जी अधूरी गानी हूंदी अथसि, जंहिं करे ही गानी वारो गेरो बि सॾिजे थो। गेरी जी मंडी ऐं पेर संदसि जिस्मात जे भेट में काफ़ी नंढा थींदा आहिनि, जॾहिं त हिन जो पुछ डिघो ऐं चौरस हूंदो आहे। गेरे जा पर वेकरा ऐं थोरा गोलाई माइल हूंदा आहिनि। उॾाम वक़्तु परनि ऐं पुछ जे हेठियां वारा अछा ऐं कारा खंभ निर्वार थी पवंदा। पुठी या नाबालिग जे कानी अणपूरी ऐं दंदली ऐं अखियूं नासी थींदियूं आहिनि। गेरे जी हिन क़िस्म जा नर ऐं मादी हिकु जहिड़ा थींदा आहिनि। गेरे जो असुलु वतन ईशा जा गर्म आबहवा वारा इलाइक़ा आहिनि, जितां ही 1838 ईस्वी में बल्गेरिया ऐं पोइ 20 सदीअ जे मुंड ताईं पूरे यूरोप में फैलिजी वियो आहे। 1974 ईस्वी में 50 क़ैद कयल गेरा हामास मां कंहिं तरीक़े सां खिसकी फ्लोराइड ताईं पुॼी विया ऐं आख़िरकार अमेरिका जे समूरियुनि रियासतुनि ऐं मेक्सिको खे पंहिंजे वतन बणाइण में कामयाब थी विया। दुनिया जे वॾे हिसे में कामयाबी सां पंहिंजो कालीनियूं ठाहिण वारनि 3 पखियुनि में झिरकी, हाउस स्प्रो, कबर, कामन माया ऐं गेरो शामिल आहिनि। खाधे जे हवाले सां गेरो उन ऐं दाणू चगंदड़ पखी आहे। सूरजमुखी, मकई, कणिक ऐं बाजरी हिन जी पसंदि खुराक आहिनि। ही मुख़्तलिफ़ क़िस्मनि जे ॿेरनि ऐं ॿूटनि जे सावनि ऐं नरम हिसनि खां सवाइ कॾहिं कॾहिं बिना कनगे वारा नंढड़ा जानदार बि खाईंदो आहे। राति जो ही वणनि, पोलनि ऐं तारनि ते जोड़ी या टोलनि जी सूरत में आहेरो कंदो आहे। गेरो तेज़ीअ सां नसुल वधाईंदे हिकु साल में 3 खां 6 तौर पैदा कंदो आहे। एतिरे नसुल में वाध करे ही पंहिंजे आख़िरे जे ठाठुअ बि सॼो साल जारी रखंदो आहे। ही पंहिंजो आख़िरो घणे भाङे वणनि ते ऐं कॾहिं कॾहिं पोलनि बि जोड़ींदो आहे। आख़िरो बिल्कुलु सादो सूदो पर काठिड़ियुनि गाहनि ऐं पहाड़नि जे
थुल्हड़ो हूंदो आहे। नर गुलबल सामान माती खे आणे ॾींदो आहे जेका आख़िर जी जोड़जक कंदी आहे। कॾहिं त आंदल सामान पाण ई माती हेठियां रखी छॾींदो आहे। 1 खां 3 ॾींहं ताईं आख़िरी ठही पवंदो आहे। आख़िर जी आराइश लाइ खंभ उन नड़ियूं ऐं तारूं कतब आंदियूं वेंदियूं आहिनि। आख़िरो 1 खां वधीक तोरण लाइ इस्तेमालु थींदो आहे ऐं पुराणे आख़िरे खे नऊं बणाइण लाइ मरमत बि कई वेंदी आहे। अहिड़ो जीअं त इंसान सां वेझड़ाई रखंदड़ पखी बि आहे, तंहिं करे ही शेर जे बाग़नि वग़ैरह में बि आख़िरो जोड़ींदो आहे। आख़िर लाइ मुनासिब जॻह जी चूंड लाइ नर मादी खे मुख़्तलिफ़ जायूं ॾेखारींदो आहे ऐं जिते हू मुतमिन थींदी आहे उते आख़िर जो बुनियादु रखियो वेंदो आहे। मादी हिक तौर में 1 खां 2 आना लाहींदी आहे जिन मथां नर मादी गॾिजी 14 खां 19 ॾींहं ताईं आरो कंदा आहिनि। अछे रंग जा ही आना थोरा चिमकदार थींदा आहिनि जिन जी डेघ 2 ॾाई 7 खां 3 ॾाई 1 सेंटीमीटर ऐं वेकरो 2 ॾाई 1 खां 2 ॾाई 4 सेंटीमीटर ताईं हूंदी आहे। बच्चा 15 खां 19 ॾींहं ताईं आख़िरे मां निकिरी वेंदा आहिनि। ॻेरे जी सरासरी उमिरि 3 साल हूंदी आहे, पर हैरत इंगेज़ तौर खे 17 सालनि ताईं बि ज़िंदा रहंदे ॾिठो वियो आहे। दुनिया जे वॾे हिसे में खुलियल ॻेरी जे नस्ल खे घणो महफ़ूज़ सम्झो वञे थो। रिपोर्टर सूफ़ी मोहम्मद हसन नोड़ियो, शाहीन न्यूज़, ब्यूरो चीफ, मिठी थरपारकर।